ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। दादू मान नदीम शाहानी जी त दादू जे इंडिस हाईवे लॻ फारूकाबाद वटि पुलिस मोबाइल कल्टी थी आहे। पुलिस मोबाइल जो टायर बस्ट थियण करे गाॾी कल्टी थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। दादू मां जिते इंडिस हाईवे फारूकाबाद वटि पुलिस मोबाइल कल्टी थी आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया त पुलिस मोबाइल जो टायर बस्ट थियण करे गाॾी कल्टी थी आहे। पुलिस मोबाइल कल्टी थियण करे 2 पुलिस अहलकार शहीद जॾहिं त 3 ज़ख़्मी आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। दादू मां जिते फारूकाबाद वटि पुलिस मोबाइल कल्टी थी आहे। पुलिस मोबाइल कल्टी थियण जे नतीजे में 2 पुलिस अहलकार शहीद जॾहिं त 3 पुलिस अहलकार सख़्त ज़ख़्मी आहिनि, जिन खे DHQ अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। शहीद थियल में साईं रखियो जामरी ऐं रोशन अली ॾेपर शामिल आहिनि। ज़ख़्मी थियल में ख़ालिद बख्श सोलंकी, हिशमत गाॾाई, मोबाइल ड्राइवर अयाज़ कोलाची ॿुधाए पिया वञनि। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो F9 न्यूज़।